पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान ऐं सुमरा इतिहाद के चेयरमैन सरदार सज्जाद हुसैन सुमरो पारां भिक्षा पहुची दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई की मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। सरदार सज्जाद हुसैन सुमरो दरगाह भिटाई ते मुख़्तलिफ़ रस्मुन में भी शिरकत कई। उन मौके ते हाजी नज़ीर अहमद सुमरो, सोहेल अहमद सुमरो, गुलशेर अली सुमरो, जुल्फ़कार अली सुमरो, जावेद अख्तर, अब्दुल मजीद सुमरो, वकार अली सुमरो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। सरदार सज्जाद हुसैन सुमरे जो चवण हो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिक अज़ीम बुज़ुर्ग हस्ती आहे जिते हाज़िरी सां दिली सुकून मिले थो। असांखे शाह साईं जी ॾसियल वाट ते अमल करणु घुर्जे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि बिरादरी खे मज़बूत बणाइण लाइ तंज़ीमी दौरा करे रहिया आहियूं त जीअं ईंदड़ आम इलेक्शन खां अॻु में पंहिंजे सुमरा इतिहाद खे ॿियनि बिरादरियुनि सां गॾिजी पंहिंजे सियासी हिकमत अमली जोड़े सघिजे। उन सिलसिले में ॿियनि बिरादरियुनि सां बि गॾिजाणियूं कयूं वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची